अस्सलाम वालेकुम। मैं मर्शिद मुशवर बाबाला किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 77। एसी ताईं जो उहे जबल जे चोटीअ ते चढ़ी विया ऐं पाणी उन्हनि जे मुंहं जे क़रीब वेझो थी वियो। नागा उन्हनि हज़रत अली अलैहिस्सलाम जिन खे ॾिठो त पाणीअ ते बीठो आहे। ॿ ॿार हिकु साए ऐं ॿियो ॾाए तरफ़ मौजूदु आहिनि। पोइ उन्हनि हज़रत अली अलैहिस्सलाम जिन खे आवाज़ ॾिनी त मुंहं जो हथु झलियो। चयो उन्हनि मां हिकु ॿार जी आङुर झलियो त निजात हासिलु थींदी। मजबूरन उन्हनि मां बैज़ अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जो हथु झलियो। बैज़ उन्हनि ॿिन्ही ॿारनि जो हथु झलियो त निजात हासिलु कई। पाणी कुझु ज़मीन में जज़ब थी वियो, कुझु पाणी ज़मीन ते बीह रहियो, कुझु आसमान ते वियो हलियो ऐं ए जबल खां हेठि लथा मुतलिक़ पाणी कोन हुयो। जनाब अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि खे वठी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो। उहे माण्हू रोअंदा हुया ऐं चवंदा हुया त असीं गवाही था ॾियूं त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदार अंबिया ऐं सभिनी ख़लाइक़ खां बहितर आहिनि। असां तूफ़ान हज़रत नूह अलैहिस्सलाम जो मिसरु ॾिठो ऐं असांखे हज़रत अली अलैहिस्सलाम उन्हनि जे ॿिन्ही फर्ज़ जिन खे असां फ़िलहालु ॾिसी कोन था सघूं निजात ॾिनी। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुंहिंजे भाउ हज़रत अली अलैहिस्सलाम पैदा थींदा। उन्हनि जा नाला हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन अहले बिश्त जा सरदार ऐं उन्हनि जो पिदर उन्हनि खां बहितर आहे। पोइ जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल खे फरमायो तो ॿुधो जो कुझु इन्हनि माण्हुनि बयानु कयो। उन चयो हा हाणे ॾिसूं त ॿियो गिरोह छा थो चवे। वरी ऐं ॿियो गिरोह रुअंदो आयो ऐं चयो असीं गवाही था ॾियूं त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परवरदिगार आलम जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सभिनी ख़लाइक़ खां बहितर आहे। असीं अमवार सहरा में वियासीं ऐं जेको हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधायो असां दिलि में सोचियो त यका सां ॾिठो त आसमान शुगाफ़्ता थियो। बाहि उन जा अंगार किरिया। पोइ ज़मीन फाटी पई ऐं उन मां बाहि जा शोला बुलंद थिया एतिरे क़दुरु वधिया जो मालूम थींदा हुया त ज़मीन खे घेरे छॾींदा ऐं असांजे जिस्मनि जी हरारत आतश खां जोश अचणु लॻो ऐं असांखे यकीन थी वियो त असीं सड़ी मरी वेंदासीं। लॻा हवा में हिकु बीबी नज़र आई जंहिं तरफ़ मन कई टंगिया पिया हुआ जेके असांजे वेझो हुआ ऐं असांजा हथ उन तारुनि ताईं पहुची सघनि था। उन वक़्तु हिकु निदा कई हिकु मनाडीअ निदा कई अगरि निजात चाहियो था त उन मतना जे तारुनि खे झलियो। इहो ॿुधी असीं उन जे तारुनि सां लिपटी वियासीं ऐं हवा में बुलंद थी वियासीं ऐं बाहि जे उन्हनि जे शुलनि खे ॾिसंदा हुआसीं। उन जी गर्मी हरारत महसूसु कंदा हुआसीं पर उन जे शरारे असां ताईं कुझु कोन पहुचंदा हुआ ऐं उन जी सनी तार असांजे वज़न सां टुटी न वए। असांखे उन बीबीअ निजात ॾिनी ऐं असां मां हर हिक खे पंहिंजे अंगण में लाहे छॾियो ऐं असीं पंहिंजे घरनि मां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अची रहिया आहियूं। असां चङी तरह सम्झी छॾियो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दीन इख़्तियार करणु बग़ैर चारा न आहे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक हर हिकु शख़्स खां बहितर ऐं बरतर आयो ऐं ख़ुदा खां पोइ भरवसो रखूंदा संदसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कौल जो सचो ऐं किरदार में हकीम आयो।